सीनियर सिटीज़न एसोसिएशन हैदराबाद जे हाल में हिंदू धर्म सां यकजहती ऐं बाहमी एहतराम तो ॾियारी जो जश्न मल्हायो वियो। रिपोर्ट मंसूर कालरो। सीनियर सिटीज़न एसोसिएशन हैदराबाद में ॾियारी जो ॾिणु जेको ख़ुशी ऐं ताक़त जी अलामत सम्झियो वञे थो, उन करे हिन ख़ुशियुनि भरे ॾिहाड़े ते एसोसिएशन जे हिंदू दोस्तनि ऐं साथियुनि सां इत्तेहाद भाईचारे वारी फ़िज़ा खे क़ाइमु रखंदे मिस्टर नथुराम महेश्वरी ऐं अर्जुन कुमार जिन सां ख़ुशियूं मल्हाईंदे केक कटियो वियो। हिन रोशनियुनि जे चमकाइण जे वणंदड़ नज़ारनि सां यकजहती वारी तक़रीब में एसोसिएशन जो सदर दरिया ख़ान बलोच, नायब सदर प्रोफेसर डॉक्टर सैयद फरमान अली शाह, जनरल सेक्रेटरी आगा सैफुल्ला ख़ान, इंफॉर्मेशन सेक्रेटरी मंसूर कालरो, सीनियर मेंबर जनाब अब्दुल हकीम दायो, अल्लाह वसायो ख़ान, मोहम्मद इकबाल मेमन, बशीर ख़ान जतुई, सैयद ताहिर अली शाह, डॉक्टर रफ़ीक कुरैशी, पीरल ख़ान खोसो, करम अली रिंद ऐं ॿिया मेंबर शरीक थिया। हिन तक़रीब में मैडम सलमा कादरी तरफ़ां मेंबर नथुराम के ख़ूबसूरत लुंगी ओढ़ाए ऐं कालरो साहिब तरफ़ां किताब जो तोहफ़ो पेश कंदे खेसि ॾियारी जूं वाधायूं ॾिनियूं। एसोसिएशन जे हिन बाहमी दोस्ती ऐं मोहब्बतुनि वारे गॾिजाणे में हिंदू भाइरनि तरफ़ां ख़ातिर तवाज़े जो बंदोबस्तु कयल हो। आख़िर में सदर ऐं जनरल सेक्रेटरी पारां ॾियारी जूं मुबारकूं ॾींदे सुख ऐं सलामती जूं दुआऊं तलब करे तक़रीब जी पुॼाणी कई वई।